अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सां अॼु नई ख़बर शेयर कंदासीं तकरार ड्रामे जे हवाले सां। दोस्तों, हिन वीडियो में हिकु बहितरीन अपडेट आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे ही आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। जे तव्हां आख़िर ताईं वीडियो खे न ॾिसंदव त पोइ दोस्तों ही मिस थी वेंदी अपडेट तव्हां खां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं उदासी टीवी चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त अचण वारी किस्त में थोरी हेडलाइंस तव्हांखे मां ॿुधायां त नवाब खान पुलिस यानी SHO इक़बाल खे पढ़ाए मोकिलियो त मीर जो ॾस तूं वञी शेर अली खां वठि मतां सिजावल शेर अली वटि मीर खे रखियो हुजे ऐं उन सां शर्त रख त मां तुंहिंजे दुश्मन जो नालो ॾसींदुसि ऐं तुंहिंजे दुश्मन ते पुॼाईंदुसि। जे शेर अली तुंहिंजी शर्त मञी वञे त पोइ उन खे सिजावल जो नालो ॾिजांइ। मूंखे इन ॿुधायो, मां तॾहिं तोखे उन जे उतां खां गिरफ़्तार करायो। माना तूं ईअं नालो ॿुधाइजांइ या वरी मूसा वारनि जो नालो हणी छॾिजांइ। अहिड़े हिसाब सां शेर अली खे इहा जॾहिं ऑफर ॾींदो SHO इक़बाल, शेर अली इन ऑफर खे क़बूल न कंदो, लेकिन थोरो सोच वीचार शेर अली कंदो, यार मतां इहा ॻाल्हि सच हुजे, दुश्मन जो नालो त हासिलु मूंखे करिणो आहे, मां मीर खे ॻोल्हियां, मीर किथे आहे। ऐं नवाब खान जेको आहे पंहिंजी नैना जे अॻियां ॾाढियूं धमकियूं ॾींदो, उनखे मारण जूं, हेॾो होॾो त तुंहिंजी माउ ऐं तुंहिंजी जेको आहे मूमल खे ख़तमु कंदुमि, तोखे बि ख़तमु कंदुमि, पहिरियों उन्हनि खे हिते वठी अचां। भावल ऐं बख़्त खे ठाह जी कोशिशि हूंदी त मीर सां ठाह कयूं, बख़्त रोकींदो, लेकिन भावल कोशिशि कंदो पंहिंजी धीउ जे चवण ते हू सिजावल खान सां बि मिलंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं ॿी किस्त में। ख़ुदा हाफ़िज़।